अस्सलामुअलैकुम दोस्तों, ख़ुशि आहियो? खे लॻा पिया आहिनि? घणे वक़्त खां पोइ तव्हां सां अॼु गॾिजी आहियूं। दोस्तो, अॼु मां पंहिंजनि दोस्तनि सां हिन शइ लाइ ॻाल्हाईंदुमि त वक़्तु, यकीन ॼाणियो वक़्तु गुज़री वेंदो आहे, ख़बर बि कोन पवंदी आहे। सिर्फ़ु इन जे करे असांखे ख़बर न पवंदी आहे जो असीं वक़्त जो सही इस्तेमालु न आहियूं कंदा। ऐं जेके इंसान वक़्त जो सही इस्तेमालु न आहिनि कंदा उहे अॻिते हली ॾाढो पछताईंदा आहिनि। त दोस्तो, वक़्त जो ज़ियान इंसान खे बर्बादु कंदो आहे। वक़्त जो ज़ियान इंसान खे पंहिंजी मंज़िलुनि ते पुॼणु न ॾींदो आहे। वक़्त जो ज़ियान इंसान जा केतिरा ई अनेक कम खुटाए छॾींदो आहे। खुटाए यानी रहिजी वेंदा आहिनि। यकीन ॼाणियो असीं जेकॾहिं वक़्त जो क़दुरु कंदासीं त असीं कामयाबी माणींदासीं। तव्हांजो पैसो ख़तमु थी वेंदो, आयो खपायो वरी कमाए वठंदव। तव्हांजा कपिड़ा पुराणा थी विया, तव्हां वरी वराए ख़रीद करे सघो था। तव्हांजा शूज़, तव्हां हर हिकु शइ जेकी तव्हां इस्तेमालु कयो था उहा कुझु वक़्त ताईं तव्हां सां हूंदी, वरी उन खां वधीक जदीद का नई ॿी शइ अची वेंदी। पर दोस्तो, जेको तव्हांजो वक़्तु आहे इहो गुज़री वियो त वापसि न ईंदो। वक़्त जो क़दुरु कयूं ऐं उहे इंसान ज़िंदगी में तमामु अॻिते वधंदा आहिनि जेके पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कंदा आहिनि। असांजो ॾींहुं गुज़री थो वञे, राति गुज़री थी वञे, ख़बर नथी पए त असीं छा था कयूं। तव्हांखे मां हिकिड़ी शइ ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं तव्हांखे वक़्त जो क़दुरु करिणो आहे त पाण वटि कुझु सुवाल रखो, पंहिंजो मवाज़नो कयो, पाण सां वेही डिस्कस कयो, पाण खे 10 मिंट ॾियो राति जो। हिकु इहो सुवालु पुछो त मूं छा सोचियो हुयो ऐं छा कयो। ॿियो सुवालु तव्हां इहो पुछो त मूंखे सुभाणे छा करिणो आहे। टियों सुवालु तव्हां इहो पुछो त मूं पंहिंजो वक़्तु किथे विञायो। यकीन कयो जॾहिं तव्हां वटि इहे 3 सुवाल हूंदा न, तव्हां जॾहिं हिननि जे जवाबनि ते 10 मिंट जेकॾहिं रोज़ु ॾींदव न त तव्हां पंहिंजे वक़्त जो क़दुरु ऐं तव्हांजो वक़्तु कॾहिं बि न विञाइजंदो। पहिरियों सुवालु इहो पुछो त मूंखे छा करिणो आहे। जॾहिं तव्हां इहो सुवालु पाण खां मुखातिबु थींदे पुछो था त पोइ तव्हां वटि पंहिंजा जेके बि कम आहिनि, जेके रहियल कम आहिनि, उहे तव्हांजे ज़हन ते तरी अचनि था ऐं तव्हां उन्हनि जी तकमील लाइ पाण वटि वक़्तु मुक़ररु कयो था। पोइ तव्हां सोचो था त तव्हांखे हाणे इहो वक़्तु कीअं गुज़ारिणो आहे ऐं कहिड़े तरीक़े सां गुज़ारिणो आहे ऐं कहिड़े वक़्तु तव्हांखे कहिड़ो कमु पंहिंजो मुकमलु करिणो आहे। पढ़ाई करणी आहे, पंहिंजी पर्सनल डेवलपमेंट लाइ जे हवाले सां, दोस्तनि जे हवाले सां, कम जे हवाले सां। पोइ तव्हांखे पंहिंजो वक़्तु पाण ख़ुदि तव्हांजे ज़हन जे अॻियां अची वेंदो त कहिड़े वक़्तु मूंखे कहिड़ो कमु मुकमलु करिणो आहे। ॿियो सुवालु इहो पाण खां पुछो त मूं अॼु जॾहिं तव्हां ॿिए ॾींहुं तव्हां ॿियो सुवालु इहो पुछो मूं छा सोचियो ऐं छा कयो। यकीन ॼाणियो तव्हांखे अलाए केतिरा मां त सोचां थो त तव्हांजे अॻियां एतिरा त जवाब अची वेंदा जो तव्हां हैरान थी वेंदो। तव्हांखे इहा ख़बर पवंदी त मूं पंहिंजो वक़्तु अॼु ज़ाया कयो कंहिंसां वेही कचहरी कंदे। मां उन वक़्त खे ॾाढो नुक़सानु सम्झंदो आहियां जंहिं वक़्तु न मां सिखां ऐं न मां कंहिंखे जेकॾहिं कुझु सेखारियां थो। मां कंहिं दोस्त सां वेठ में वेहंदे जेकॾहिं मां उनखे कुझु न सेखारियो या उनखां मां जेकॾहिं कुझु न सिखियो या उन सां वेही पंहिंजी का ॻाल्हि शेयर न कई या वंडियो न, यकीन जो मां उन वक़्त जो ज़ियान सम्झंदो आहियां। दोस्तो, वक़्त जो क़दुरु कयो। असां वटि हिकिड़ी त दौलत आहे, वक़्तु। ग़रीब आहे उन वटि बि वक़्तु आहे। अमीर त पंहिंजो पाण वक़्त खे हिकु सुठे नमूने सां सर्फ करे थो, पर यकीन ॼाणियो वक़्तु ॾाढो क़ीमती अथव। पंहिंजे वक़्त जो क़दुरु कयो। जेकॾहिं को अमीर माण्हू थिए थो त उन वटि के त माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि ॼमंदे ई पैसे वारा हूंदा आहिनि, केतिरा हूंदा आहिनि जो ग़रीब थी ॼमंदा आहिनि पर मरंदा अमीर थी आया आहिनि। दोस्तो, जेकॾहिं तव्हां कंहिंजे माज़ीअ खे झिझोरे ॾिसंदव न, तव्हांखे इहो ई ख़बर पवंदी त जेकॾहिं अॼु इहो कामयाबु आहे त हिन पंहिंजे वक़्त जो क़दुरु कयो आहे।
तव्हां कोशिशि कयो, पंहिंजे वक़्त खे सही इस्तेमालु कयो, पोइ ॾिसो त तव्हांजो वक़्तु तव्हांखे छा छा ॾिए थो। अॼु जे लाइ महिरबानी। अस्सलामु अलैकुम। सदाईं आबाद।